अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम पिन पॉइंट में भलीकार माया जो मेज़बान इशफाक अहमद नज़ीर पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां थरपारकर जे इलाक़े में जलसो कयो वियो आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवाननि में ख़िताब कयो आहे जंहिंमें चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ख़िताब शामिल आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ॿिन्ही पार्टियुनि यानी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं नून लीग ते तनक़ीद कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी हिकिड़ो जुमिलो उते इस्तेमालु कयो त गुज़िरियल 5 सालनि जी सिलेक्टेड हुकूमत अवाम मथां मड़ी वई। सवाल इहो आहे त 3.5 साल त चेयरमैन पीटीआई या पीटीआई जी हुकूमत रही, पर 1.5 साल ताईं पीडीएम जी हुकूमत रही। छा पीडीएम जी हुकूमत बि सिलेक्टेड हुकूमत में शामिल आहे? छा उनखे बि चेयरमैन पीटीआई जियां ई सिलेक्ट कयो वियो हो? छा तहरीक अदम एतमाद उन्हनि इदारनि तरफ़ां आंदी वई हुई या उन्हनि इदारनि जे आशीर्वाद सां आंदी वई हुई? छा तहरीक अदम एतमाद जेका पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ आंदी वई हुई उनखे उन वक़्त जा इदारा सपोर्ट करे रहिया हुआ? छा उन सभिनीनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करण वारा इदारा बि उहे ई हुआ? छा पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु सिलेक्टेड हुकूमत जो वज़ीर ख़ारजा रहियो आहे? पाण इन सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार एजाज़ महर साहब मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। एजाज़ साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। ज़ाहिर आहे इलेक्शन जो टाइम आहे ऐं हिक ॿिए ते तनक़ीद करणु हिकु नेचुरल शइ आहे, पर कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके फैक्ट्स के या फैक्ट्स जे हवाले सां कुझु हूंदियूं आहिनि, जीअं बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान त गुज़िरियल 5 साल सिलेक्टेड दौरे हुकूमत हुई। छा पीडीएम भी एक सिलेक्टेड हुकूमत हुई ऐं उनखे आणण वारा भी उहे हुआ जेके पीटीआई खे आणण वारा हुआ? बिल्कुलु उन्हनि जो हुयो ऐं जेसिताईं हुननि इमरान ख़ान खां लाताल्की ज़ाहिर न कई तेसिताईं उनजी हुकूमत बरक़रार रही। ऐं ख़ुदि इमरान ख़ान साहब त जॾहिं बि असेंबली में कंहिं मामले ते वोटिंग जे हवाले सां ज़रूरत पवंदी एमएनएस जी त उहे असांखे फलाणा करे ॾींदा। त हिननि बि इहा ई ॻाल्हि मञी कंहिं तरीक़े सां सिधे तरीक़े सां त हाणे जेको आहे त हिननि जे रुकावट न आहे नो कॉन्फिडेंस जे अंदरि, तंहिंजे करे जेको आहे हिननि खुली खेॾण जो फ़ैसिलो कयो। त नो डाउट के इमरान ख़ान खे आणणु हुजे या पीडीएम जी गवर्नमेंट खे स्पेस ॾियणु हुजे या आणणु हुजे इक़्तिदार में, उन में क्लियरेंस जेको आहे त उन साॻी जाइ तां आई। बाक़ी रही ॻाल्हि त जहिड़े सम्झां थो त उन में जेको आहे जहिड़े क़िस्म जूं पाकिस्तान जूं हालतूं आहिनि, मुआशी हालतूं आहिनि, बेरोज़गारी आहे ऐं फैक्ट्रियूं बंदि थियूं थियनि, प्राइवेट रोज़गार जा ज़रिया बि महदूद ऐं सुकुड़बा था वञनि पिया। केतिरा माण्हू लखे माण्हू जेके सीड़पकार हुया उहे पाकिस्तान छॾे हितां पंहिंजा घर घाट विकिणी फैक्ट्रियूं विकिणी ॿाहिरि था वञनि। त इन जो हिकिड़ो अल्टरनेट जेको आहे, हिकिड़ो रोड मैप जेको आहे, उहो इलेक्शन लॉन्च करण जो जेको आहे पहिरियों जलसो हुयो पीपल्स पार्टी जो अॼु, ऐं पावर शो त सुठो न आहे, पर उन में हिकिड़ो जेको क्लियर रोड मैप हुजणु घुरिजे आहे जंहिं हालतुनि मां असीं गुज़रूं था। हिकिड़े ते लॻो पियो आहे ऐं IMF जे सहारे सां बमुश्किल असां अलाए कीअं सर्वाइव था कयूं। त उन में जेको हिकिड़ो रिफॉर्म आहे उहो कंहिं क़िस्म जो का अहिड़ी ॻाल्हि साम्हूं न आई। त हिन मुल्क में जेकॾहिं असीं ॾिसूं था त वॾे अरसे में जेको ब्यूरोक्रेसी में बिगाड़ पैदा थियो, तव्हां 4-4 पोस्टूं एडिशनल सेक्रेटरी इहे अहिड़े क़िस्म जी जेका तव्हां हायरकी क्रिएट कई आहे, इहा हिकिड़ी फज़ूल आहे। हिकिड़े ई कम जे लाइ 4-4 इदारा तव्हां ठाहियूं वेठा हो, उन्हनि खे तव्हांखे ख़तमु करणु खपे। हिकिड़ो क्लियर जेको हिकिड़ो रोड मैप हुजे फ्यूचर जे एजेंडा जे हवाले सां, त उहो हिकिड़ो लिंक असांखे मिसिंग आहे। थी हली उन शइ जे तरफ़ जेको आहे त निशानदेही थिए। बाक़ी थोरी पंहिंजे इंट्रो में बि ॻाल्हि कई त साल वधि पीडीए में गवर्नमेंट गॾु हुया ऐं हाणे हिक ॿिए खे ताना बि ॾियनि था, त उहो ज़ाहिर आहे हिकिड़ो सियासी माहौल आहे, उन में सियासी तड़के जे लाइ जेको आहे त इहे थोरी घणी मुखालफ़त बि हलंदी ऐं उहो हिकिड़ो फ्लेवर रखण जे लाइ जेको आहे उहो हिक ॿिए ते तनक़ीद वारो सिलसिलो रहंदो। पर बदकिस्मती आहे हिकिड़ो गैर शाइस्तगी ऐं गंदगार
एलिमेंट वधियो पीटीआई जे करे त सभिनी धुरनि खे घटि में घटि उहो शाइस्तगी हुजे ऐं उन जेको आहे त मुखालफ़त भले कयो पर उन मुखालफ़त में उहा दुश्मनी न हुजे त इन्हनि सॼे माहौल में ॾिसजे त हाणे पार्टियूं जेकी प्लेइंग फील्ड जी ॻाल्हि त कनि थियूं पर तव्हांखे त जलसो करण जी इजाज़त मिली थी वञे पर तहरीक इंसाफ़ खे फील्ड जी त दाऊं उहे बि कनि था त मक़सदु हिननि पार्टियुनि खे सभिनी जी इहो पाण में तय करणु खपे बजाए इन जे तव्हां इस्टेब्लिशमेंट जी आशीर्वाद हासिल करण जे लाइ मुक़ाबिलो कयो तव्हां जनरल पब्लिक खे जेको आहे त इहो राइट ॾियो इहो चवनि त जेको आहे त ताक़त जो सरचश्मो आवाम आहे पर छा आवाम खे पंहिंजे वोट जो पावर सां चूंडण जो हक़ीक़ी माना में अख़्तियार मिले थो जहिड़े तरीक़े सां असांजो हिकिड़ो निज़ाम बणिजी वियो आहे असां जमहूरियत जी बहाली जमहूरी निज़ाम जी ॻाल्हि त कयूं था पर इहो 70 सालनि में छा असांजो जमहूरी निज़ाम अवाम जे लाइ जमहूर जे लाइ उहो को फ़ाइदेमंद साबित थियो आहे सवाइ तव्हां उन्हनि खे इहे पिनण जे ॿियो कहिड़ो तव्हां उन्हनि खे रस्तो ॾिनो आहे उन्हनि खे फंडामेंटल राइट्स कहिड़ा आहिनि रातो राति त हीउ इंसाफ़ जो निज़ाम असांजो कहिड़ो आहे जेको 130 नंबर ते बीठो आहे हिकिड़ा रेडिकल क़िस्म रिफॉर्म्स करणा पवंदा उन हवाले सां असां वटि कंहिं बि पार्टी वटि बज़ाहिर हिकिड़ो क्लियर रोड मैप नज़र नथो अचे एजाज साहब इहो ॿुधाइजो त ज़ाहिर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजी जीअं चूंड मुहिम में वेंदी त उहा मुख़्तलिफ़ शयुनि ते तनक़ीद बि कंदे नज़र ईंदी पर पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजी परफॉर्मेंस जे हवाले सां अवाम खे छो नथी ॿुधाए उहा छो नथी ॿुधाए त उन्हनि 15 सालनि में सिंध खे छा ॾिनो आहे ॾिसो त इहो बिल्कुलु सवाल पीपल्स पुछणु घुरिजे ऐं उन में जीअं ज़रदारी साहिबु चयो त भई असां लोअर सिंध में केनालिंग जेको आहे त कई आहे उन्हनि जी जेको आहे वाहन ऐं हिननि जी रस्ता जेके आहिनि असां पका कया आहिनि पुछता उन्हनि प्लस जेको आहे त कुझु हेल्थ में उन्हनि जेके कयूं एजुकेशन जे हवाले सां त अपर सिंध में कुझु यूनिवर्सिटीज़ ठाहियूं या SIUT ठही या गंबट त कुझु शयूं उन्हनि जूं आहिनि जेतिरो पैसो मिलियो उन्हनि खे 15 सालनि में जेतिरो हिन जे 18 तरमीम खां पोइ जेका उन्हनि खे अख़्तियार बि मिलियो पैसो तव्हां जेकॾहिं रिकॉर्ड खणी ॾिसो त उहा कैपेसिटी कोन हुई सिंध गवर्नमेंट में हर साल पैसा मुख़्तलिफ़ मदनि में लैप्स थींदा रहिया आहिनि ऐं घणे भाङे जेको तव्हांजो वधि में वधि फंड जो इस्तेमालु आहे जेॾो उहो तव्हांजो सरकारी मुलाज़िमनि ते 80% तव्हांजो जेको आहे त पघारुनि ते पैसो थो ख़र्च थी वञे त उन हवाले सां बि जेको आहे हिकिड़ो ठीकु आहे माण्हुनि खे रोज़गार मिले पर तव्हां उहो रोज़गार ॾियो कहिड़ी कास्ट ते पिया त उहा कैपेसिटी बि पैदा कयो त तव्हां पंहिंजा उहे फंड त यूटिलाइज़ करे सघो जो तव्हां उहा पैसा जेको आहे वापसि सरेंडर था कयो त गवर्नेंस जो वॾो फुक़दान हुयो ऐं पुअर गवर्नेंस हुई पीपल्स पार्टी जे दौर में ऐं त उन मसइलनि ते बि बिल्कुलु ॻाल्हि थियणु खपे ऐं जेके उन्हनि जूं चङायूं आहिनि उन्हनि खे बि डिस्कस करणु घुरिजे ऐं उहे बि शयूं अचणु घुरिजनि एजाज साहब इहो पिणु ॿुधाईंदा हलिजो त जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को सिंध में मुखालिफ़ असांखे नज़र न ईंदो ऐं ज़ाहिर आहे सियासत में जॾहिं सिर्फ़ु हिकिड़ी पार्टी वधीक ताक़तवर हुजे त उहा ताक़त जो एॾो इस्तेमालु कंदी आहे त हुन खां केरु पुछण वारो न हूंदो जीअं पाण ॻाल्हि पिया कयूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी खां इहो सुवालु थियणु घुरिजे अहिड़ी सूरत हाल में छा सम्झो था जिथे नून लीग MQM सां गॾिजी ऐं GDA खे मिलाए करे सिंध में पीपल्स पार्टी खे को टफ टाइम ॾियण में कामयाब थींदा न मूंखे नथो असल में त हीउ हिकिड़ो फ्लेवर जे तौर ते हिकिड़ो भरम रखण जे लाइ त इहो थींदो पर जेके GDA जा हिकिड़ा विनिंग हार्सिस हुया उहे विनिंग हार्सिस GDA में हाणे हिकिड़ो बि न रहियो आहे मुंहिंजे नज़र में थोरो घणो जेको आहे अलीगोर मर जो हुयो मामिलो उहो थोरो पंहिंजो ग्रुप ठाहे या कहिड़े तरीक़े सां बि जेको आहे कंदा रहिया त उहो बि छॾे वियो त मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे हीउ हिकु टुथलेस क़िस्म जो अलायंस आहे या जेको कुझु बि आहे MQM जी तव्हां हालत ॾिसो त जॾहिं खां MQM पाकिस्तान ठही आहे हिननि खे ज़ोरी विहारे वियो कल्ह ताईं इहो ई कमाल मुस्तफ़ा चवंदो हो त बाबा हे चोर आहिनि कातिल आहिनि करप्ट आहिनि हेतिरा पैसा खाई आहे हीअं करे आहे फलाण करे आहे मुल्क खां ॿाहिरि हलिया विया वञी ॿाहिरि मुल्कनि में वञी जाइदादूं ठाहियूं अथऊं फलाण कयूं अथऊं उहे त ख़ुदि मुस्तफ़ा कमाल जूं
कंदो त हाणे जेको सोशल मीडिया जो दौर आहे जहिड़े तरीक़े सां शयूं साम्हूं अचनि थियूं माण्हू आणनि था एतिराज़ कनि था सवाल कनि था अहिड़े माहौल में तव्हांजे जेको आहे त क्रेडिट ते छा आहे तव्हां कयो छा आहे माण्हुनि जे लाइ जेको आहे या तव्हां मूं सुभाणे अहिड़ी उमेद रखी सघिजे थी त तव्हां सुभाणे अची इहे कमु कंदव हर कंहिं जेको पाण ठाहियो आहे पंहिंजो ख़ानदान ठाहियो आहे बाक़ी अवाम ऐं पब्लिक जे लाइ त कंहिं वटि न क्लियर एजेंडा आहे न वरी हुनजो को अहिड़ो क़िस्म जी का कमिटमेंट नज़र अचे थी त मां सम्झां थो त पीपल्स एज आहे ऐं पीपल्स खे जेके असल धुरियूं आहिनि उहे फ़िलहाल टफ टाइम शायदि नथियूं ॾियणु चाहिनि तंहिंजे करे हिकिड़े टुथलेस क़िस्म जो हिकिड़ो सेटअप जेको आहे उहो क़ाइमु कयो वियो आहे एजा साहब अहिड़ी सूरत हाल जिथे एस्टेब्लिशमेंट नून लीग खे पंहिंजो जेको आहे नाइब या ईअं खणिजे त लाडलो प्लस जेको आहे उनखे सिलेक्ट करे वरितो आहे ऐं जेको नून लीग ऐं MQM पाण में गॾजनि था त अवां सम्झो था त पाकिस्तान पीपल्स पार्टी एस्टेब्लिशमेंट जी फेवरेट टीम न हुजण खां पोइ बि उनखे सिंध में बिल्कुलु फ्री हैंड ॾिनो वेंदो ऐं उनखे का बि परेशानी न थींदी अवां सम्झो था त एस्टेब्लिशमेंट पीपल्स पार्टी खे सिंध आसानी सां वरी बि ॾेई छॾींदी ॾिसो हिन महिल ताईं जी जेका सूरत हाल आहे उन में त बज़ाहिर ईअं नज़र पियो अचे त तक़रीबन सिंध में 19-20 जे फ़र्क़ सां शयूं ईअं ई रहंदियूं जीअं अॻु में हुयूं त PTI वारो जेको केक जो हिसो हुयो उहो पोइ खणी डिवाइड थींदो कुझु हिकु अधु फ्लेवर तौर कुझु जमात इस्लामी ॾे वञे कुझु MQM ॾे वञे कुझु हिकु अधु का नवाज़ लीग खे खाते में ॻंढण में त क़ौमी जमात आहे का हिकु अधु सीट उनखे बि मिले त ईअं त पॉसिबल आहे बाक़ी लीडिंग फोर्स जेका आहे पॉलिटिकल फोर्स या जेको बि हिन महिल ताईं जे सेटअप जे हिसाब सां त पीपल्स पार्टी लॻे थी ऐं पीपल्स पार्टी खे को वॾो अहिड़ो चैलेंज मूंखे घटि में घटि नथो नज़र अचे हिन महिल ताईं अच्छा एजा साहब इहो ॿुधाइजो त जेकॾहिं नून लीग ऐं MQM जी ॻाल्हि पिया कयूं उहे चूंड इतिहाद पिया कनि मुलाक़ातूं पिया कनि इलेक्शन सुभाणे थी वञे थी वफ़ाक़ में नून लीग जी हुकूमत थी अची वञे सिंध पीपल्स पार्टी खे मिले थो तव्हां छा था सम्झो त MQM वधीक जेको आहे कंफर्टेबल कंहिंसां फील कंदी नून लीग सां वफ़ाक़ में वेहण खे कंफर्टेबल फील कंदी या पीपल्स पार्टी सां सिंध में वेहंदी या सम्झो था त ॿिन्ही पासे वेही सघे थी ॾिसो हिन महिल ताईं जेको ट्रैक रिकॉर्ड रहियो आहे MQM जो उहो त रहियो आहे त जेका बि धुर इक़्तिदार धुर सां ई गॾिबी आहे पोइ चाहे उहो डिक्टेटर चाहे उहो डेमोक्रेटिक सो कॉल्ड हुजे त MQM जेको आहे त उहो इक़्तिदार तमामु घटि सर्वाइव कयो आहे त हुननि जी प्रायोरिटी त इहा हूंदी पर अॼु जेकॾहिं तव्हां जीअं मिसाल हाणे ॻाल्हि था कयो त नून लीग लाडला प्लस आहे या वाट एवर पर इहे शयूं जेकॾहिं तव्हां 6 महीना साल पहिरें ॾिसो त लाडला प्लस ज़रदारी साहिब बि हुयो त इहे फेज़ जेके आहिनि हलंदा रहंदा आहिनि ऐं जॾहिं एंड टाइम ते शयूं रुख अख़्तियार कंदियूं आहिनि उन टाइम ते लाडला मटिजी वेंदा आहिनि कंहिं वक़्तु MQM वारा लाडला कंहिं वक़्तु इमरान ख़ान लाडलो कंहिं वक़्तु ज़रदारी साहिबु लाडलो अॼुकल्ह जे दौर में नवाज़ शरीफ़ आहे थी सघे थो कुझु महीननि खां पोइ जेको आहे त वरी को ॿियो तव्हांखे नज़र अचे त इहो को हार्ड एंड फास्ट रूल कोन्हे त को फ़ैसिलो थी वियो आहे नून लीग खे कबो या कीअं कबो हुनजो सेटअप छा थो बीहे मां सम्झां थो त हिकिड़ो PDM जी जहिड़ी हिकिड़ी लूली लंगड़ी टाइप जी गवर्नमेंट हुई वण जी काठी त फ्यूचर जो सेटअप उनखां मुख़्तलिफ़ न हूंदो पर जेका लीडिंग फोर्स हूंदी त उनखे वरी ॿी लीडिंग फोर्स ते हिकिड़ो एज तमामु घटि हूंदो 2-3 सीटुनि जो हूंदो कोई एॾो वॾो फ़र्क़ु जेको आहे त उहो में बि न रखियो वञे त उहो पोइ प्लस माइनस पीपल्स पार्टी बि थी सघे थी प्लस माइनस नून लीग बि थी सघे थी अच्छा साहब बिलावल भुट्टो ज़रदारी जॾहिं तक़रीर कई त उन में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त क़ाइदे अवाम हिकु मंशूर ॾिनो हुयो ऐं उहो मंशूर अॼु बि बिलावल भुट्टो ज़रदारी चए थो त असांजो उहो ई आहे त अटो लटो ऐं अजो छा इन ॻाल्हि खे रिपीट करणु त असां इन ते ई इलेक्शन विढ़ंदासीं इन ॻाल्हि जी शाहिदी या इहो एतराफ़ न आहे त 15 सालनि में असां अवाम खे इहो ॾियण में नाकाम रहिया आहियूं पर इहो त 70 जो मंशूर हुयो न त 70 खां तव्हां ॻंढियो न हिन ॻाल्हि खे त 50 सालनि खां मथे अरसो गुज़री वियो आहे त 55 साल 53 साल त उन में केतिरे हद ताईं जेको आहे तव्हां हिकिड़ियूं रेडिकल क़िस्म जी चेंजिस कयूं आहिनि त जेके डायरेक्टली पब्लिक जे लाइ बेनिफिशियल हुजनि भई ठीकु आहे भुट्टे साहब जे दौर में कुझु शयूं थियूं उन खां पोइ त इहो ई असांखे नज़र आयो त हिननि खे इक़्तिदार त मिलंदो रहियो आहे सियासी धुरियुनि खे अख़्तियार न मिलियो आहे
पर इन जी दांह बेनज़ीर इहो हिकिड़ो फुक़दान रहियो आहे ऐं हाणे त जेके सियासी धुरियूं आहिनि उन्हनि में मुक़ाबिलो इहो थो हले पियो त असांखे इस्टेब्लिशमेंट जी आशीर्वाद केतिरी थी मिले। इहो हुननि खे बि ख़बर आहे त जेको 2+2 वारो कमु आहे इहो जेको आहे त कंहिं ॿिए हंधि थींदो आहे ऐं इलेक्शन हिकिड़ो ॾेखाव हूंदो आहे ऐं उन सॼे माहौल में ताक़त जो मंबो जेको आहे त उहो चवण जे लाइ त अवाम आहे, पर तस्लीम उहा अख़्तियार जेको आहे कंहिं ॿिए हंधि ॿिए वटि आहे ऐं उहो अख़्तियार हासिल करण जे लाइ हिननि में उहा तड़प या जेको आहे त उहा शइ बि सियासी धुरनि में नज़र नथी अचे। मियां साहब अॻ में वोट को इज़त दो जो बयानियो ठाहियो, पोइ आयो जीअं लाहौर में जलसो कयईं, जलसो सुठो थी वियो, जलसो त बिलावल जो भलो मिटी वारो, पर ॻाल्हि इहा आहे त उन में तव्हां ॻाल्हि कहिड़ी खणी आया हो, नई ॻाल्हि कहिड़ी आहे तव्हां वटि जेको आहे त मियां साहब बि एतिरो फूके फूके कदम पियो रखे त किथे जेको आहे त नाराज़ न थी वञे वॾी सरकार। त मक़सदु चवण जो त इहा जेका तव्हांजी स्ट्रेटजी हूंदी, इहो तरीक़ो हूंदो त पोइ तव्हांखे अख़्तियार छो मिलंदो? हा, इक़्तिदार तव्हांखे वरी बि मिलंदो, अख़्तियार न मिलंदो। त जेका तव्हांजी असांजी बदकिस्मती सियासी पार्टियुनि जी हिन मुल्क जी इहा आहे त उहे इक़्तिदार जे लाइ कोशिशि कंदा रहनि था, अख़्तियार जे लाइ कोशिशि नथा कनि। एजाज़ साहब वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन सीनियर सहाफ़ी ऐं तज़िया निगार एजाज़ महर साहब असां गॾु मौजूदु हुया। इलेक्शन जूं तयारियूं पूरे मुल्क में ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। मुख़्तलिफ़ पार्टियूं मुख़्तलिफ़ इलाक़नि में जलसा करे रहियूं आहिनि। अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी मिठी में पंहिंजे पावर शो जो मुज़ाहिरो कयो, उनमें बिलावल भुट्टो ज़रदारी तक़रीर कई, उन जे कॉन्टेंट ते ॻाल्हाए सघिजे थो। काफ़ी ॻाल्हियूं बिलावल भुट्टो ज़रदारी अहिड़ियूं कयूं जेके उन्हनि जे पंहिंजे ख़िलाफ़ बि वञी रहियूं आहिनि। प्रोग्राम जो सिलसिलो पाण जारी रखंदासीं। हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो, असां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में एक दफ़ो ॿीहर भलीकार पाण ज़िक्र पिया कयूं पाकिस्तान जी मौजूदा सियासी सूरत हाल, ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी अॼु जेको मिठी में जलसो कयो आहे उन में बिलावल भुट्टो ज़रदारी जी तक़रीर जे हवाले सां पाण ॻाल्हायूं पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी जॾहिं इहा ॻाल्हि थो करे त गुज़िरियल 5 साल सिलेक्टेड हुकूमत रही आहे त उन में शायदि बिलावल भुट्टो ज़रदारी खे इहो यादि न रहियो त उन में 16 महीना PDM जी हुकूमत बि रही आहे जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी शामिल हुई ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी उन हुकूमत जो परॾेही वज़ीर बि रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हुयो त असां जॾहिं हुकूमत में ईंदासीं त थर खे तब्दील करे छॾींदासीं। त उन ते सुवाल थो थिए त बिलावल भुट्टो ज़रदारी जी पार्टी जॾहिं 15 सालनि ताईं सिंध ते हुकूमत कई आहे त उन थर खे छा ॾिनो आहे। पाण इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। उन सां गॾोगॾु नून लीग अॼु राब्ता कया आहिनि। नून लीग जो राब्तो थियो आहे नवाज़ शरीफ़ ऐं मौलाना फज़लुर रहमान जो टेलीफोनिक राब्तो थियो आहे, उन ते बि पाण ॻाल्हाईंदासीं। मूंसां पॉलिटिकल एनालिस्ट डॉक्टर इनाम भट्टी साहब मौजूदु आहिनि। इनाम साहब वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। ज़ाहिर आहे जॾहिं जलसा थींदा आहिनि त जज़्बात में माण्हू घणो कुझु चई वेंदो आहे, उन में उन्हनि खे यादि न रहंदो त शायदि उन में मां बि या मुंहिंजी पार्टी बि शामिल रही आहे। बिलावल भुट्टो जो इहो चवणु त 5 साल गुज़िरियल जेके आहिनि उहे सिलेक्टेड हुकूमत रही आहे, छा हाणे आहिस्ते आहिस्ते असांखे उहे राज़ ख़बर पवंदा त अदम एतमाद कीअं आई, उन खे कामयाबु कंहिं करायो, कंहिं सपोर्ट कई, किथे सपोर्ट कई, इहे सॼा राज़ जेके आहिनि मां सम्झो था त हिन 3-4 महीननि में जेके इलेक्शन खां पहिरियां वारा ॾींहं हूंदा उन्हनि में असांखे घणो मवाद मिली सघे थो। महिरबानी अशफाक, मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जी सियासत जी वॾी ख़ासियत इहा आहे त हिते को बि राज़ न रहंदो आहे। जीअं तव्हांखे अॼु ख़बर आहे त ईंदड़ हुकूमत नवाज़ लीग ठाहींदी ऐं मुमकिना तौर ते नवाज़ शरीफ़ हुन जो वज़ीर आज़म हूंदो, इन खां वधीक कहिड़ी शइ ज़ाहिर ज़रूर थी सघे थी। ईअं ई माज़ी में तव्हां वञो त जॾहिं अयूब खां भुट्टो अलॻि थी पीपल्स पार्टी खे मुतहरिक करे मैदान ते लथो तॾहिं ख़बर पइजी वई त भुट्टो जेको आहे सो हुकुमरान थींदो ऐं हुकूमत हुनखे मिलंदी। ईअं ई जॾहिं बेनज़ीर 88 में वापसि आई त सभिनी खे ख़बर पइजी वई त ईंदड़ हुकूमत बेनज़ीर साहिबा खे मिलंदी। त माज़ी जे सभिनी दौरनि मां को बि हिकिड़ो अहिड़ो दौरु ॿुधायो जंहिंमें उन जे अचण खां अॻु में कंहिंखे ख़बर न पई हुजे। मज़े जहिड़ी ॻाल्हि इहा आहे, ही त असीं पॉलिटिकल एनालिस्ट या पढ़िया लिखिया जेके आहियूं उहे त चऊं खणी त भई असां पंहिंजे अकुल जी दौड़ था कयूं, दिमाग़ ते ज़ोर था ॾियूं,
पोइ उन मां तजियो था कयूं। पर सादी ॻाल्हि एॾी आहे जो सिंध में कंहिं गॾे गाॾे वारे खां पुछी वठंदो, उहो बि तव्हांखे ॿुधाईंदो त ईंदड़ वज़ीर आज़म जेको आहे सो या नवाज़ शरीफ़ हूंदो या नवाज़ लीग जो हूंदो। त हाणे इन खां वधीक कहिड़ी शइ चइजे। बाक़ी हा, ॿी ॻाल्हि इहा आहे त कॾहिं कॾहिं ख़ुदि पाण खां उहे सच निकिरी वेंदो आहे। जीअं 5 सालनि जो हींअर बिलावल साहब जेको आहे सो चए थो त गुज़िरियल 5 साल सिलेक्टेड जा रहिया, त इहो हुन खां सच निकिरी वियो त उन्हनि 5 सालनि में 16 महीना संदन हुकूमत बि सिलेक्टेड हुई। ऐं वरी जेकॾहिं ईअं ई सभिनी खां ॿुधंदव त माज़ी में बेनज़ीर ख़ुदि इहो एतिराफ़ कंदी रही त जेके बि असांखे हुकूमतूं मिलियूं आहिनि उहे कंट्रोल डेमोक्रेसी या अंडर अम्ब्रेला या जेके बि सभु शयूं थींदियूं रहियूं वेंदे परवेज़ मुशरफ सां डायलॉग करे मुआदे खां पोइ वापसि वञणु ऐं इक़्तिदार हासिल करणु हुजे या सभु मामलात, त इहे सभु त उन्हनि खां सच अॻिते हली करे पाण निकिरी वेंदो आहे। ऐं ईअं ई सच तव्हांखे ॾिसजो कुझु टाइम खां पोइ वरी नवाज़ शरीफ़ खां बि निकिरी वेंदो, उहो बि तव्हांखे सच ॿुधाइणु शुरू कंदो त हुननि कीअं अॻ में 2013 में इक़्तिदार कीअं वरितो, वरी 2018 में हुननि खां इक़्तिदार कीअं खसिजी वियो ऐं हाणे वरी हुननि खे कीअं कहिड़ी जेका आहे असां महिनत करणी पई जंहिंसां हुनखे इक़्तिदार वापसि थो मिले। तंहिं करे इहो त वॾो को मामिलो आहे कोन। हा, बाक़ी अहम शइ इहा आहे त हींअर पाकिस्तान जी सियासत में इहे सभु जेके खेॾारी आहिनि उहे इहा कोशिशि पिया था कनि त पिंडी जे गेट खां कंहिंखे कीअं एंट्री मिले ऐं उन्हनि खे वधि खां वधि इक़्तिदार में हिसो मिले। त हिन वक़्तु पीपल्स पार्टी खे इहो नज़र पियो अचे त पिंडी जे कंहिं बि गेट वटि इस्लामाबाद जो इक़्तिदार हुननि लाइ कोन पियो खुले ऐं उहो मुकमिल तरह ते हुन लाइ बंदि आहे, जंहिंजे करे हू इहे सभु शयूं वाज़े पिया कनि त अॻ में बि 5 साल सिलेक्टेड हुकूमत रही आहे ऐं हाणे बि उन्हनि खे इहो पियो लॻे त ड्राइंग रूमनि में वेही करे जेके फ़ैसिला कया वेंदा ऐं हुकूमतूं जोड़ियूं वेंदियूं त उहे उन्हनि खे क़बूल न हूंदियूं। त ड्राइंग रूमनि में त यकीनी तौर ते सभई इहे उते वञी उन्हनि ड्राइंग रूमनि में वेहनि था या वेटिंग रूम्स में वेहनि था। मुंहिंजे ख़्याल में ड्राइंग रूम खां वधीक वेटिंग रूम जो अहम आहे हिते। त वेटिंग रूम में जेको वेठो आहे उनखे वरी अंदरि घुराए करे इक़्तिदार में पोइ हिसो ॾियनि था। त हींअर पीपल्स पार्टी उहा शइ नज़र नथी अचे, जंहिंजे करे बिलावल जी इहा तकरीर जेका आहे उन पंहिंजे मुस्तक़बिल खे वाज़े थी करे त ईंदड़ वक़्त में उनखे वफ़ाक़ी हुकूमत त कोन्हे, पर लिहाज़ा हू कोशिशि जेका कंदा त सिंध हुकूमत कीअं बचाए सघनि उन जे लाइ हू रड़ियूं घड़ियूं कंदा ऐं आख़िर में ॾिसजे त थिए छा थो। जी अशफाक। इनाम साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी जी तकरीर में जिथे काफ़ी सारियूं ॿियूं बि ॻाल्हियूं आहिनि, घणो कुझु उनजी तकरीर जो जेको कॉन्टेंट आहे उन ते ॻाल्हाए सघिजे थो, पर बिलावल भुट्टो ज़रदारी हर शइ ते हर एंगल ते ॻाल्हि कई आहे। अगरि कंहिं शइ ते ॻाल्हि न कई आहे त उहा सिंध हुकूमत जी 15 सालनि जी परफॉर्मेंस ते। ज़ाहिर उन्हनि खे छा इहो ख़ौफ़ न आहे त असांजो सिंध में को मुख़ालिफ़ आहे कोन जेको असां खां पुछे त असां 15 सालनि में छा कयो आहे, त हू पंहिंजी कारकर्दगी अवाम खे ॿुधाए अवाम खां वोट छो न पिया वठनि? बुनियादी हींअर मसइलो ई इन्हनि सभिनी जमायतुनि सां इहो थी वियो आहे त हू अवाम खां कटियल आहिनि। हू हींअर वोट जी जेका ताक़त अवाम खे सम्झण वारो हक़ीक़ी पहलू आहे उहो हुननि विसारे छॾियो आहे। हुननि खे इहा ख़बर पइजी वई आहे त हक़ीक़ी हुक्मरानी जेको आहे या इक़्तिदार जेको आहे उहो कहिड़े दरवाज़े तां मिले थो। तंहिंजे करे हुननि खे इहा फ़िक्र बि कोन्हे, हू पंहिंजे 15 सालनि जो पंहिंजो एहतिसाब करण लाइ तयारु कोन्हनि ऐं हुननि खे इहा बि पक आहे त उन्हनि खे इन एहतिसाब जे बुनियाद ते न को इक़्तिदार मां हटायो वेंदो, न ई को उन्हनि जी कारकर्दगी जे बुनियाद ते उन्हनि खे इक़्तिदार ॾिनो वेंदो। उन्हनि खे जेकॾहिं इक़्तिदार तां हटायो वेंदो त उनजो सबबु उन्हनि जी कयल करप्शन या मौजूदा वक़्त में के मामला जेके मुआदा जिन ते किन शयुनि ते न ठही सघनि, मिसाल वफ़ाक़ में हिसे पती वठण ते जेकॾहिं हू सफ़ा बज़द हुजनि त न असांखे हुन में शेयर खपे त पोइ शायदि सिंध बि विञाए वियनि, पर जे इहो क़बूल करे वेहंदा त वफ़ाक़ में हुनखे कुझु न खपे ऐं सिंध हुकूमत सिर्फ़ु खपे त शायदि पोइ हुननि खे सिंध बि मिली वञे। ऐं इन ई तरीक़े सां हुननि खे इहा ख़बर पइजी वई आहे त कारकर्दगी ते इक़्तिदार वञी नथो सघे ऐं कारकर्दगी ते अवाम जे वोट जे ज़रिए इक़्तिदार मिली नथो सघे। तंहिंजे करे हू इहा शइ विसारे वेठा आहिनि। पर हिकिड़ी शइ ज़हन में रखणु घुरिजे त इहा ई वॾे खां वॾी कमज़ोरी आहे त जेके सियासी जमायतूं पाण खे जॾहिं अवाम खां कटे थियूं छॾनि ऐं उन्हनि जी कारकर्दगी जॾहिं ज़ीरो बणिजी थी वञे त जॾहिं उन्हनि ते ॾुखियो वक़्तु अचे थो त पोइ अवाम उन्हनि जे लाइ ॿाहिरि निकिरण लाइ तयारु कोन्हे। हींअर पीपल्स पार्टी कॾहिं बि इहो तजुर्बो करे ॾिसे त जेकॾहिं उन्हनि जे क़यादत ते या कंहिं ते बि को ॾुखियो वक़्तु आयो त ख़ुदरू तौर ते अवाम उन्हनि जे लाइ ॿाहिरि रस्तनि ते कोन निकिरंदो।
हाँ, जेकॾहिं को मैनेज करे उन्हनि खे ॾिए ऐं का थोरी घणी का उन्हनि खे स्ट्रेंथ मिली सघे त मुमकिन आहे, पर जेको सेल्फ रिएक्शन थींदो आहे, जेको पंहिंजो पाण रद्द अमल में अवाम ॿाहिरि निकिरंदो आहे, पीपल्स पार्टी लाइ घटि में घटि सिंध जे अंदरि हाणे उहो सेंटीमेंट कोन्हे ऐं न ई उहो जेको आहे पब्लिक रेस्पॉन्स को उन्हनि खे मिली सघे थो। तंहिंजे करे आउं सम्झां थो पीपल्स पार्टी हींअर पीपल्स पार्टी न रही आहे, उहा अवामी जमायत न रही आहे, उहा हिकिड़ी इलेक्टेबल्स जी एलीट क्लास जी जमायत जेका हर वक़्तु इस्टेब्लिशमेंट सां गठजोड़ करे इक़्तिदार में हिसे वठण जे लाइ पंहिंजी राह हमवार करण जी कोशिश कंदड़ जमायत बणिजी वई आहे। जी अशफाक। इनाम साहब, निसार खोड़ो या मुराद अली शाह बि उते तक़रीरूं कयूं आहिनि, बिलावल भुट्टो ज़रदारी बि तक़रीर कई आहे ऐं तक़रीर में इहो ई चयो वियो आहे त असां थर खे वॾी तरक़ी ॾिनी आहे। ज़ाहिर मां न्यूज़ बि कवर कंदो रहियो आहियां ऐं को अहिड़ो ॾींहुं न हूंदो हो जिते असांखे इहा ख़बर न मिले त ब्रेकिंग न अचे त थर में अॼु कंहिं भील कंहिं कोली जेको आहे माशी हालात खां पंहिंजी बेरोज़गारी खां तंग अची ख़ुदकुशी कई हुजे। थर जिथे अरबें खरबें रुपयनि छा डॉलर जो जेको कोयलो थो निकिरे उते जा माण्हू जेकॾहिं ख़ुदकुशियूं कनि त पोइ इहा परफॉर्मेंस ते वॾो सवालिया निशान न आहे। अॼु जे जदीद दौर में अशफाक जेकॾहिं कंहिं बि इलाइक़े जी ख़ुशहाली जेका आहे उहा असेस कबी आहे या एनालाइज़ कबी आहे त उन्हनि जे पर कैपिटा इनकम खे ॾिसबो आहे। जेकॾहिं पीपल्स पार्टी सम्झे थी त 15 सालनि में उन्हनि थर जे अंदरि एतिरी तरक़ी कई आहे जो थर जे माण्हूअ जी पर कैपिटा इनकम जेका आहे उहा $50-60 खां मथे वधी वई आहे ऐं उहे एॾा ख़ुशहाल आहिनि त पोइ त क़बूल करे सघिजे थो। पर जेकॾहिं पीपल्स पार्टी खे पाण खे ई ख़बर आहे त थर उन्हनि सिंध जे डिस्ट्रिक्ट्स मां हिकु आहे जंहिंजी फीकस आमदनी जेका आहे $1 खां घटि जी 50 सैकड़ो खां मथे जी पॉपुलेशन आहे। उहा डिस्ट्रिक्ट जंहिंजी 50 सैकड़ो खां मथे पॉपुलेशन $1 बि जेको आहे सो न कमाए सघंदी हुजे त उन जी तव्हां ख़ुशहाली खे छा सां भेटींदव। उन खां पोइ आहे बुनियादी ज़िंदगी जूं ज़रूरियात, याने सिहत, पाणी, तालीम। उन सॼे में तव्हां थर में जेके बि दावा त वॾी पीपल्स पार्टी कंदी रही आहे त उन सॼे थर में आरओ प्लांट्स लॻाए छॾिया आहिनि, पर हिन वक़्तु बि तव्हां पंहिंजे रिपोर्टर्स खे मोकिलियो जिते जिते आरओ प्लांट लॻल आहिनि उन्हनि जी टोटल डेटा कलेक्ट कनि त उन्हनि मां ऑपरेटिंग केतिरा आहिनि ऐं उहा जेका उन्हनि जी ऑपरेशनल कास्ट आहे या मेंटेनेंस कास्ट आहे उहा हर साल जेका बजट में रखी वेंदी आहे उहे अरबा रुपया केॾांहुं था वञनि ऐं उहे कीअं इस्तेमालु था थियनि। उहा पाक ओएसिस कंपनी हुजे या ओमनी ग्रुप हुजे, उन्हनि जे खुर्द बुर्द सां उहे आरओ प्लांट कीअं जेको आहे सो तबाह थिया। उन खां गॾोगॾु सॼो कम्युनिकेशन जो सिस्टम हुजे या उते जेको कोयलो हेतिरो सारो निकिरे थो उते जे मक़ामी माण्हुनि खे उन जे बदिले में छा थो मिले, इहे सभु शयूं हिकिड़ियूं चिटियूं ऐं पधरियूं पयूं आहिनि। जेकॾहिं चाहिनि त कंहिं बि आलमी इदारे खां जेको गैर जेको आहे सो जानिबदार हुजे उन खां भले एनालिसिस कराए ॾिसनि, स्टडी कराए ॾिसनि। जेकॾहिं 15 सालनि में पीपल्स पार्टी थर जे अंदरि एतिरो कुझु डिलीवर कयो आहे जो उते जे अवाम जी ज़िंदगी तब्दील थी वई आहे त मां नथो सम्झां त को हिकिड़ो शहर बि अहिड़ो हूंदो थॼे थर जो जंहिंखे पीपल्स पार्टी काउंट करे सघे थी असांजो मॉडल सिटी आहे, जंहिंखे पीपल्स पार्टी पंहिंजे दौर में एतिरो डेवलप कयो जो उते जो हर इलाइक़े जो माण्हू न रुगो ख़ुशहाल आहे पर ज़रूरियात ज़िंदगी जेके अहम बेसिक नीड्स आहिनि उहे उते मौजूदु आहिनि। सिवाइ जेकॾहिं NICVD ऐं को हिकु अधु वॾो कंहिं यूनिवर्सिटी जो कैंपस खोले छॾण सां सम्झिजे त उते तरक़ी थी वई त इहा क़तईन तौर ते तरक़ी कोन्हे। तरक़ी तॾहिं आहे जॾहिं हर माण्हूअ जे ज़िंदगी जी रोज़मर्रा जी जेका हैसियत आहे उहा तब्दील थी वञे, तॾहिं चइबो त उते ख़ुशहाली आई आहे। जी अशफाक। डॉक्टर साहब, डॉक्टर नामाटी साहब, इहो ॿुधाइजो त जेकॾहिं अॼु वफ़ाक़ी सियासत जे हवाले सां ॿी ॻाल्हि कई वञे त नवाज़ शरीफ़ ऐं मौलाना जे विच में राब्तो थियो आहे। अवां सम्झो था त जीअं अवां ॻाल्हि कई त अवां इहो प्रिडिक्ट करे सघो था, यानी पाकिस्तान जी सियासत जी ख़ूबसूरती इहा आहे त तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी आहे त मुस्तक़बिल में वज़ीर आज़म केरु थींदो। अवां सम्झो था त रुगो उन हुकूमत में MQM शामिल न हूंदी पर मौलाना ऐं बलोचिस्तान मां जेका बाप पार्टी आहे उहा बि उन हुकूमत में नून लीग जा इतिहादी हूंदा या नवाज़ शरीफ़ जा इतिहादी थी सघनि था। नवाज़ लीग बलोचिस्तान ऐं KPK में कोशिश कंदी त उन जा इतिहादी जेके आहिनि उनखे वधि खां वधि मिलनि त जिन सां गॾिजी हुते हुकूमत ठाहे सघे ऐं उन में JUI यकीनी तौर ते बलोचिस्तान में बि मैटर करे थी ऐं KPK जा ख़ासि करे जेके उतरिया इलाइक़ा आहिनि मथे सफ़ा साबिक़ा जेके फाटा जा एरियाज़ आहिनि
उन्हनि में बि मैटर करे थी। त उन जे करे मूंखे लॻे थो त नून लीग खे हिन वक़्तु जेका ज़रूरत आहे उहा इहा आहे त पंजाब मां माज़ी में हू जेतिरियूं अॻे नेशनल असेंबली जूं सीटूं खणंदी रही आहे उहे सॉलिड तौर ते एतिरियूं हींअर शायदि न खणी सघे। मैनेज करे जेतिरियूं ॾिनियूं वञनि तॾहिं बि हुननि खे इहा शदीद ज़रूरत पवंदी त बाक़ी टिनी सूबनि मां बि हुननि खे नेशनल असेंबली जे लाइ पंहिंजा इतिहादी यानी सॉलिड इतिहादी ऐं पंहिंजी जमायत जे नाले ते खुलियो हिकिड़ो सुधो जेको आहे सो नंबर गेम जेका आहे पूरी थी सघे, जंहिंमें हू पंहिंजा इतिहादी जेके ॻोल्हींदा त उन्हनि में उन सां सीट एडजस्टमेंट जे ज़रिए हिकिड़ो त सिधी तरह सां पंहिंजूं क़ौमी असेंबली जूं सीटूं हासिलु करणु उन सूबे मां ऐं ॿियो उन्हनि इतिहादियुनि जूं सीटूं हासिलु करे पंहिंजे इक़्तिदार या हुकूमत ठाहिण जे लाइ उन्हनि खे उन में ॻंढे सघनि, उन जे लाइ हू कोशिशि कंदा। तंहिं करे आउं सम्झां थो त मौलाना फज़लुर रहमान सां राब्ते जो सबबु बि हिकिड़ो हींअर इहो ई हूंदो त जॾहिं नून लीग बलूचिस्तान ऐं KPK जो टूअर शुरू कंदी त उते हू पंहिंजे इतिहादनि में सभ खां सघारी दुर मौजूदह वक़्त में JUI खे ई ॾिसे थी। जी डॉक्टर इनाम साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, सीनियर पॉलिटिकल एनालिस्ट डॉक्टर इनाम भट्टी साहब असां गॾु मौजूदु हुया। पाकिस्तान जी करंट पॉलिटिकल सिचुएशन जे हवाले सां प्रोग्राम में अॼु डिस्कस पे कईसीं, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में जेको आहे इलेक्शन जूं तयारियूं शुरू करे रही आहे ऐं अॼु मिठी में दिवाली जे हवाले सां जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकु अॼु पावर शो कयो आहे, जंहिंमें बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जी जेका सीनियर क़यादत हुई उन पारां बि ख़िताब कयो वियो आहे। अॼु जे प्रोग्राम में तुरई पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।